मौलाना मुफ्ती महमूदुल हसन चन्ना के अल्हम्दुलिल्लाह 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 वकफा। सब दोस्त वेही रहो। मानी सजो डी हल्दी कुछ सुबह सुबह जो आया हो खाली ज़हन आयो अल्लाह जो कुरान बुधो, अल्लाह जी तौहीद है, अल्लाह जे महबूब जो शान बुधो। कोई भी उथण जी न करे। मानी जो भी को टेम हूंदो आहे पुत तव्हां जो कुछ हली न सघंदो। सलाह शरीफ पढ़ो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बाद अला मन ला नबिय्य बादहू वला रसूल बाद। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बाअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा वइन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सलाह शरीफ पढ़ो बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। लौला कुजाए जे शान में बलगल उला बिकमालिही शक्कल कमर आसमान में कशफत दुजा बिजमालिही। एड़ो न आए जान में हसनत जमीयो खिसालिही। फरमान आ फुरकान में सल्लू अलैहि व आलिही। मुरसल वयो अफलाक बलगल उला बिकमालिही। जय माँ के क्यों चाकु कशफत दुजा बिजमालिही। सारे जान में आका हसनत जमीयो खिसालिही। फरमायो रब पाका
सल्लू अलैहि व आलिहि। एक दफो वरी भी प्यार ऐं मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां सलाह शरीफ पढ़ो। अल्लाह तबारक व तआला जे पाक मुक़द्दस किताब कुरान मजीद फुरकान हमीद मजा हिकड़ी आयत तय्यबा तिलावत कई अथम। अल्लाह ताला खां दुआ है तो अल्लाह ताला मूंखे सही समझाण जी तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला अवां भलारन के सही समझण जी तौफीक अता फरमाए। समझाइण ऐं समझण खां पोइ अल्लाह ताला मूंखे ऐं अवां के बलक समूरन मुसलमानन के कुरान पाक जे मथां अमल करण जी तौफीक अता फरमाए। मुझे का आयत तय्यबा हाणे हाणे अवां भलारन जे सामूं तिलावत कई ऐं अवां भलारन इंतहाई प्यार ऐं मोहब्बत सां समात कई। जै आयत तय्यबा जै कुरान पाक जे बुधण जा रुगो तवां प्यासा न आयो, रुगो तवां हिते न पहुता आयो। हिन अल्लाह जे कुरान पाक बुधण जे लाइ आसमानन का मलाइका जिते पहुतल आहिनि। मलाइका अल्लाह ताला जे कुरान पाक जे प्यार में, अल्लाह ताला जे कुरान पाक जे इश्क में, हिन कुरान पाक जी मोहब्बत में अल्लाह ताला जा मलाइका में हिते आया आहिनि बिन गर्दन जे करे। हिकु हिन कुरान पाक के ॿुधण जे करे, ॿियो कुरान पाक ॿुधण वारनि जे मथां रहमतन ऐं बरकतन जो मींहुं वसाइण जे करे। इन जे करे तव्हां के घुर्जे हिन कुरान पाक जी मजलिस में, हिन कुरान पाक जे प्रोग्राम में पंहिंजा दिल जा कन खोले वेहो। अल्लाह ताला जेको कुरान पाक के ॿुधण जो हुकुम कयो आहे उहो भी इहो कयो आहे त हिन कुरान पाक के रुगो खाली हिननि ज़ाहिरी कन्ननि सां न ॿुधो, दिल जे कन्ननि सां ॿुधो। हिन कुरान पाक जी ज़ियारत कयो त खाली हिन ज़ाहिरी अखियुनि सां न कयो, दिल जी अखियुनि सां हिन कुरान पाक जो दीदार कर। दिल जे कल्लन सां हिन कुरान पाक जी समात कर। हे कुरान पाक तुझे अंदर जी मेराई खत्म कंदो। हे कुरान पाक तुझे दिल जी कट खत्म कंदो। हे कुरान पाक तुझे दिल जूं ऊंधायूं खत्म कंदो। हे कुरान पाक तुझे दिल के रोशन कंदो। इज़ा कुरियल कुरान फस्तमिऊ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून। अल्लाह फरमायो जॾहिं मां अल्लाह जो कुरान पाक पढ़ियो वञे, वैज़ा कुरियल कुरान, जॾहिं मां अल्लाह जो कुरान पाक पढ़ियो वञे, पोइ पढ़ंदड़ केर बि हुजे, वॾो हुजे चाहे नंढो हुजे, जवान हुजे चाहे पोड़ो हुजे, उस्ताद हुजे चाहे शागिर्द हुजे, मुर्शिद हुजे चाहे मुरीद हुजे, परे खां आयो हुजे या पंहिंजे पाड़े जो हुजे, अल्लाह फरमायो पढ़दड़ के न ॾिसंदा कयो, तव्हां ॾिसंदा कयो मुंहिंजे क़ुरान खे केर आहे पर पढ़े त क़ुरान तो। काफ़ी दोस्त वीचारा इन मर्द में मुब्तला आहिनि जेके इंतज़ार कंदा आहिनि ख़ासि अफ़राद जो
मुझा दोस्तों जॾहिं कुरान पाक जो प्रोग्राम हुजे न त बस पो नज़र कुरान ते हुजे खास फर्दन जी इंतजार खां कुरान पाक जे दे तवज्जो हुजे इंशाअल्लाह है कुरान पाक वो कलाम आ जेको भी पढ़दो रहमत थींदी चो न कुरान पाक के जेको भी पढ़दो छो त रहमत आहे ई कुरान में वनुनज़्ज़िलु मिनल कुरआन मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन अल्लाह फरमायो ही कुरान पाक मोमिनन जे लाए शिफा भी आ ही कुरान पाक मोमिनन जे लाए रहमत भी आ जो सुभान अल्लाह वनुनज़्ज़िलु मिनल कुरआन मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन तवज्जो क्यों तुम अर्ज क्यों जेका है ना बरकत वारे रहमत वारे कुरान जी आयत तय्यबा पढ़िया इनी आयत तय्यबा में अल्लाह तबारक व तआला पंजे प्यारे नबी पंजे महबूब नबी खत्म नबूवत जे ताजदार नबी नबी जन जे सरदार नबी नबी जन जे पगदार नबी नूरन जे नबी नारन जे नबी फर्शन जे नबी अर्शन जे नबी इल्फन जे नबी सिफलन जे नबी इंसानन जे नबी हैवानात जे नबी जमादात जे नबी नबातात जे नबी नबी जन जे भी नबी हजरत मोहम्मद मुस्तफा आमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कयो चो अल्हम्दुलिल्लाह डाडा चो अल्हम्दुलिल्लाह जंजी ख्वाहिश आहे आज हिन प्रोग्राम में अल्लाह जी तौहीद बयान थे असां जे महबूब नबी जी रिसालत शान बयान थे वो हथ मथे करे वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन अल्लाह फरमायो महबूब समूरे जानवरन जे लाए मां तो के रहमत करे मोकलियो आहे समूरे जानवरन जे लाए मां तो के नबी करे मोकलियो आहे समूरे जानवरन जे लाए मां तो के रसूल करे मोकलियो आहे वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मां अर्ज कंदो आया दोईड़ा हुए पढ़ने किस्सा कहानी हुए करने शेरो शायरी ते गुजारो वो करने जेके कुरान नाचे मुझा दोस्तो असा के अल्लाह ताला ए कुरान पाक दिनुआ मुसलमानन के अल्लाह ताला ए कुरान पाक दिनुआ मुसलमान के अल्लाह जे तौहीद जे मुतालिक पाजे पाक नबी जे शान जे मुतालिक सहाबा जे शान जे मुतालिक आल बैत जे शान जे मुतालिक मसाइल में फजाइल में अकायद में कुरान पाक खां पार वञण जी घुर्ज आहे न कुरान पाक को बाहर वो वञे जंजो कुरान ते यकीन न हुजे मुझा दोस्तों सब कुछ न कुरान पाक में अचो सब कुछ बिस्मिल्लाह जी बे खां वठी वन्नास जे सीन ताईं हिन कुरान पाक जो दौर कंदो वञो महबूब जो शान बयान कंदो वञो मां अर्ज कंदो सारे कुरान पाक में मजमूई हैस सां मैन गालियूं पा आहिनि
या अल्लाह जो शान आहे या आमना जे लाल जो शान आहे। अल्लाह ताला पहिरियों पहिरियों हिन कुरान पाक में पंहिंजी तारीफ़ कई चओ सुभान अल्लाह। छो त दर्जा ॾे त केरु ॾे अल्लाह, दर्जो केरु ॾे अल्लाह ताला पहिरियों पंहिंजी तारीफ़ कई आहे, पोइ आमना जे लाल जी तारीफ़ कई आहे। या तरतीब तव्हां खे मंज़ूर आहे या न आहे? हाँ तव्हां असां मुस्लमान आहियूं, कलमो पढ़ो, अॻितो पढ़ो त सयूं। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। कलमा तय्यब में अग में अल्लाह जो शान, ला इलाहा इल्लल्लाह अग में अल्लाह जो जिक्र, उन को पोइ मुहम्मदुर रसूलुल्लाह तो आमना जे लाल जो शान, चओ न सुभान अल्लाह। अल्लाह ताला कुरान पाक में पहिरियों पंहिंजी तारीफ़ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सब तारीफ़ा सब साराहा सब वाखाणा अल्लाह जे लायन जेको रब आलमीन जो है। कांजी तारीफ़ आ चो अल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सब तारीफ़ा सब साराहा सब वाखाणा अल्लाह जे लायन जेको रब आलमीन जो। अल्लाह ताला पंहिंजे तारीफ़ को पोइ पंहिंजे महबूब जी तारीफ़ तो करे, छो त अल्लाह ताला इस्लाम जी अंदर का अहिड़ी जाइ छड़ी न आहे जाते पंहिंजो ज़िक्र त करे पर पंहिंजे महबूब जो ज़िक्र न करे। अहिड़ी का जाइ तव्हांखे नज़र अची जाते अल्लाह जो ज़िक्र त हुजे लेकिन असांजे महबूब नबी जो ज़िक्र न हुजे। अहिड़ी इस्लाम जी अंदर अल्लाह ताला जाइ छड़ी कोने का। हाँ हाँ मुसलमान थियण जे लाइ पहिरियों पहिरियों कलमे तय्यब पढ़ण जी घुर्ज आहे। कलमे तय्यब ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह में अल्लाह जो ज़िक्र भी आहे त चओ अल्लाह जे महबूब जो आमना जे लाल जो ज़िक्र आहे। मुसलमान थियण खां पोइ तवज्जो हुजे, मुसलमान थियण खां पोइ कलमे पढ़ण खां पोइ बे नंबर ते दर्जो आहे नमाज जो। छाजो दर्जो आहे? तो इस्लाम जी अंदर आमाल में जो पहिरियों पहिरियों दर्जो आहे नमाज जो। मुसलमान थियण खां पोइ कलमे तय्यब पढ़ण खां पोइ जो पहिरियों दर्जो आहे नमाज जो। पर नमाज खां अॻ में आज़ान, नमाज खां अॻ में आहे इन आज़ान में भी अल्लाह जो ज़िक्र भी आहे त आमना जे लाल जो भी ज़िक्र आहे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। मुअज्जिन बागोवा बाग तो चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। चौंदे चौंदे सारो ॾींहुं गुज़री वेंदो, आज़ान पूरी न थींदी। हाँ हाँ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। चौंदे चौंदे सारी रात गुज़री वेंदी, बागो बीठो हूंदो, आज़ान पूरी न थींदी। जो आज़ान पूरी जेतरे तो अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह जे ज़िक्र खां पोइ अल्लाह जे महबूब कंदो। त मां अर्ज़ कयुमि अल्लाह ताला इस्लाम जी अंदर का अहिड़ी जाइ न छड़ी तए, को अहिड़ो मक़ाम न छड़ियो तए जंहिंमें पंहिंजो ज़िक्र तो करायो तए लेकिन पंहिंजे महबूब जो ज़िक्र छड़ियो तए।
कलमा तैयब में खुदा जो भी जिक्र, आमना जे लाल जो भी जिक्र, आजान में खुदा जो भी जिक्र, आमना जे लाल जो भी जिक्र, आजान को पो तकबीर आए खुदा जो भी जिक्र, आमना जे लाल जो भी जिक्र, तकबीर को पो नमाज आए, नमाज में खुदा जो भी जिक्र, आमना जे लाल जो भी जिक्र, आखिरी अतया तो पढ़ी तू चा पढ़ दुआ, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। एक जो दुरूद आए ए मुझी तमीद ये रुगो तमीद शायद टेम मुख्तसर आए, उलमा इकराम घणा आहिनि, वो भी बड़े जलसन में थी वियो आहे। तो मुंहिंजा दोस्तो बहरहाल वध में वध आलमन जूं जेकॾहिं ज़ियारतूं थींदियूं त अल्लाह ताला तव्हांखे वधीक तौफ़ीक़ ॾींदो ऐं इंशाअल्लाह ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी। वमा अलैना माशा